जीअं त मां इंस्पेक्टर एजाज़ सुंदराणी सिंध पुलिस में ड्यूटी कंदो आहियां। मां पंहिंजे बाला ऑफिसरनि खे DIG साहब, IG साहब, SP साहब खे अर्ज़ु थो करियां त मुंहिंजो सुठे ऐं शरीफ़ ख़ानदान सां ताल्लुक़ आहे। अंदाज़न 25 सालनि खां पुलिस डिपार्टमेंट में ड्यूटी कंदड़ आहियां। सुंदराणी सावंत जे कुझु माण्हुनि जो पाण में कारियुनि जी ॻाल्हि ते तकरार हलंदड़ आहे, जंहिं में ॿिन्ही धुरियुनि जा माण्हू क़तल थियल आहिनि। जंहिं मसइले सां मुंहिंजो या मुंहिंजे भाउ जो या ख़ानदान जो को बि ताल्लुक़ न आहे, जॾहिं त असांजे ख़ानदान हमेशह ॿिन्ही धुरियुनि जी ठाह जी कोशिश कई आहे। डॉक्टर अली नवाज़ ऐं डॉक्टर तारिक सावंत सां सुठो ताल्लुक़ रहियो आहे, जॾहिं त डॉक्टर अजमल सावंत जे खून सां असांजो को बि वास्तो न आहे। फिरियादी धुर जा शिरकसंद माण्हुनि जे चवण सां मुंहिंजो ऐं मुंहिंजे भाउ जो नालो FIR में ॾिनो आहे, जो उन FIR जी आड़ में असांजे ॿियनि ॻोठ जे मिसकीन माण्हुनि जा उन विच वारा माण्हू नुक़सान कराए रहिया आहिनि, जॾहिं त मुंहिंजी ड्यूटी MCTC फर्स्ट एडिशनल सेशन कोर्ट कंदर कोर्ट में प्रोसेस सेल जो इंचार्ज आहियां। रूटीन मुताबिक़ ड्यूटी ते मौजूदु हुयुसि, जंहिंजो रिकॉर्ड सेशन कोर्ट जे CCTV कैमरा में पिणु मौजूदु आहे, जंहिंजी वेरिफिकेशन पुलिस जा भाउर ऑफिसर कराए सघनि था, जो मूंखे ऐं मुंहिंजे भाउ खे निशानो बणायो पियो वञे। उन जे लाइ मां पंहिंजे बाला ऑफिसरनि खे अपील थो करियां त उन केस में GIT जोड़ी वञे, केस जी इंक्वायरी कराई वञे त जीअं मूंखे इंसाफ़ मिली सघे। मुंहिंजे किरदार खां पुलिस जा भाउर वाक़िफ़ आहिनि, जॾहिं त फोती जो भाउ पंहिंजो ॾिनल बयान इंटरव्यू में पाण ॿुधाए पियो वञे त मुंहिंजे भाउ अजमल कारे जे झेड़े में क़तल थियल आहे, जंहिं सां उन झेड़े सां असांजी बिरादरी जो को बि ताल्लुक़ न आहे।